जोके राज शरीफ शहर समेत अक्सर इलाइक़नि में गैर क़ानूनी पेट्रोल पंप जी भरमार लगल। बिना लाइसेंस ऐं स्मगल थियल ईरानी तेल जो विकिरो सरेआम जारी आहे, जॾहिं त अक्सर नंढनि वॾनि स्टॉपनि ऐं ॻोठनि में बिना लाइसेंस पेट्रोल पंप ते ईरानी पेट्रोल वॾे मिक़दार में सेल थियण लॻो। उन सां गॾोगॾु 1 लीटर पेट्रोल ऐं डीज़ल में पॉइंट बि घटि ॾियण जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त पेट्रोल में वॾी बदबू सबबि शहरनि जो जीअण मुहाल थी वियो आहे। शहरनि जो चवणु आहे त मोटरसाइकिल ऐं कारनि में गैर मयारी तेल भराइण जे करे अक्सर मोटरसाइकिल ऐं कारनि जूं इंजणियूं जल्द फेल थी वञनि थियूं, जॾहिं त वफ़ाक़ी सरकार पारां पेट्रोल जे अघ में 9 रुपया घटाइण बावजूदि अक्सर पेट्रोल पंप मालिक पेट्रोल जो अघु बरक़रार रखंदे पेट्रोल पंप बंदि करे छॾिन, जंहिं करे शहरनि खे वरी परेशानी खे मुंहुं ॾियणो पवे थो। ज़िले इंतज़ामिया पारां गैर क़ानूनी पेट्रोल पंप्स ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई, जॾहिं त शहर जे अक्सर पेट्रोल पंप्स ते गैर क़ानूनी दमन वसीले सुजुकी डॉटसन ऐं चिंची रिक्शा वसीले ईरानी तेल पेट्रोल पंप ताईं पहुचायो थो वञे, जिते इहो पिणु ख़तरो रहंदो आहे त कंहिं बि वक़्तु को जानी नुक़सान पहुची सघे थो या बाहि लॻी सघे थी। शहरनि पारां मुतालबो कयो वियो आहे त शहर ऐं भरपासे में लॻल गैर क़ानूनी पेट्रोल पंप जी भरमार लॻल आहे, जंहिं ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे गैर क़ानूनी पंप बंदि कया वञनि।